ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم فإن تولوا فقل حسبي الله لا إله إلا هو عليه توكلت وهو رب العرش العظيم صدق الله مولانا العظيم درود شریف پڑھو بلند آواز اللهم صل على محمد النبي الأمي وآله وصحابه وآل بيته وأزواجه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين मुझा भाइरो अजीजो दोस्तो ऐं बुजुर्गो हे हारे नलके सुबह खां वठी हिन महिल ताईं क़ुरान करीम खे ॿुधो अथव जलसे कराइण वारनि खे ताक़त कान्हे जो हिन जी मज़ूरी अव्हां खे ॾियनि या जन क़ुरान पढ़ियो उन्हनि खे ताक़त कोन्हे जो अव्हां खे मज़ूरी ॾियनि क़ुरान मजीद खे जंहिं मोकिलियो आहे वो पढ़ण ऐं ॿुधण वारनि खे मज़ूरी बि उहो पाण ॾी अब हाणे सुबुह खां वठी इहो ॾमर हलायो थी खुदा का पाड़ मोबाइल जी पटे एॾो तंग कयो थो कुरान मजीद जी मज़ूरी आहे रब वटि जन्नत कुरान मजीद जे ॿुधण वारनि खे पढ़ण वारनि खे जन अमल कयो कुरान ते उन्हनि खे रब क़यामत ॾींहुं चवंदो मा तश्तही सुभान अल्लाह कयो मां 20 मिंट वाइद कंदुसि टाइम हलियो वियो आलम घणा जलसे कराइण वारो भी मजबूर सवाए 3 बजे वेठो आ 4 बजे खत्म कंदुसि सवाए 4 आ निमाज़ मारे तक
मा तश्तही अनफुसुकुम। अल्लाह ताला चवंदो आहे जो कुरान वारो जेकी घुरो त ॼाऊं। दुनिया में तव्हां मुंहिंजे कुरान जा हुक्म मञा हा, तव्हां मूंखे राज़ी कयो हो, अॼु अचो त मां राज़ी कयां। या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना। जा तू एडम थी वे अब्बा पुराना साईं ता एडम अचो। हलो ठीक ठीक ठीक। सुभान अल्लाह चौड़ा। रब चवंदो पंहिंजे नफ्स जूं ख़्वाहिशूं कटे करे पंहिंजे रूह खे मुंहिंजे क़ुरान सां रात ॾियारण वारा उते तो राज़ी कयो, अॼु आ त मां राज़ी कयां। मज़ान उते इत केॾो बि रहो आख़िर मौत। अब आइना की बंद करो साईं, बस बंद कर। अल्लाह इरजी इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया। साईं हजरत मौलाना साईं अब्दुल कयूम साहब दामत बरकातुम इल्मी बयान क्यों आखिरत याद दिवारी थी, कब्र याद दिवारी तो उते जे पीछे मान थियण खां हित रब राज़ी कर। उते माण्हू रड़ियूं कंदा रब्बना, इन जूं दाहां ॿुधजाए उते जन हिन जे हुक्मनि खे पुठी ॾिनी, जन खे क़ुरान न वञो उन्हनि जूं उते रड़ियूं ॿुधजाए। अखियुनि मां रत जा ॿोड़ा ॻड़ंदा, ईअं नार थी वेंदा, ॿेड़ियूं हलाए त हली वञनि, ख़ुदा खे रहम न ईंदो। मारे कंदे उहे कमाया जन हिन खे सुञातो, जेके कुरान खां परे थी दुनिया में दोस्त बणायूं, जन दीन ऐं कुरान खां उन्हनि खे परे कयो, पोइ रड़ियूं कंदा क़यामत ॾींहुं रब्बना। दाम पई पवंदी, रड़ पई पवंदी, ख़ुदा खे रहम न ईंदो। पढ़ा कुरान न रब्बना अखरिजना मिनहा फ़इन उदना फ़इन्ना ज़ालिमून। अजो त आखिर में कुरान ॿुधायां जो कब्र में लहो तो कब्र बिश्त जो बाग थी रही। पोयां बि ॾाढा चओ सुभान अल्लाह। रड़ियूं करे चवंदा रब असांखे ॿाहिरि कढ, पोइ हिते मोटा जे न सुधरूं त ज़ालिम हूं। कावड़ में वर्दी मिलंदी कालक सऊफिहा, रब ॾींदो कावड़ में वर्दी। हटो भरे हेॾे काॾे आया हो? दुनिया में मुंहिंजो क़ुरान न वणियो, अॼु तव्हां मूंखे नथा वणो। दुनिया में तव्हां मुंहिंजे क़ुरान खां मुंहुं मोड़ियो। वमन आरज़न ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका।
व नाशुरुहु यौमल क़ियामत आमा। दानियां चयो सुभान अल्लाह। जन अल्लाह जे ज़िक्र रखूं एरे कने माडे धरती न खोट धरती हेडे ॾिसो जंहिंजे लाइ आयो आहीं हिनखे ॾिसो जन हिन को मुंहुं मोड़ियो बस सज़ायूं ॾींदो मां दुनिया में परेशान कंदो मां सुकून ख़त्म कंदो मां मईशत तंग कंदो मां क़बर मां उथारींदो मां आख़िरत में अंधो करे अंधो दीदई न रड़ियूं करे चवंदा ऐ मुंहिंजा रब दुनिया में अखियूं घर वारियूं ॾिठमि पुट न्याणियूं बाग मेवा सिज चंड सितारा ज़मीनूं अॼु मांखे अंधो करे उथारी रब चवंदो दुनिया में अखियूं ॾिनियूं मैं क़ुरान लाइ तूं मुंहिंजे क़ुरान खां मुंहुं मोड़ियो हो अॼु मांखे कावड़ आई आहे अंधो करे उथारियो त मां पर जन दुनिया में क़ुरान खे सुञातो अर्श वारो अहिड़ियूं अखियूं ॾींदुनि जन अखियुनि सां हेॾो अरबी मोहम्मद जो दीदार कंदा अॻिते हली रब जे ज़ात जो दीदार कंदा। कुरान वणे नथो नाच टपा ॻाल्हियूं बैत दुहीड़ा कसीदा रुबायूं गिला ऐब राग नचण हे मुसलमान उम्मीद रखी त मां जन्नत में वेंदुसि जन्नत में उहे वेंदा जन बकम क्या इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात। थकजी पिया हो बेगिन में चावरनि जी लप न छॾी अथव ज़बान ई नथी हले इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात। ईमान कामिल अमल सालिह भला सही छा ॾींदा के फलहुम अजरुन ग़ैरु ममनून अणगणियो अजुर ॾींदो मां हे सेठा यार अल्लाह जे नाले ते ॾिनई मस्जिद में पर गणिया ई न मदरसे में ॾिनई गणिया ई न आलम हाफ़िज़ के ॾिनई गणिया ई न तालिब के ॾिनई गणिया ई न हे दुनिया जा सेठ हेड़े हेड़े तक जेके अॼु सेठ सुभां फ़क़ीर अॼु आहिनि सुभां मरी वेंदा हे रब थो चए जे हे बकम क्या अणगणियो अजुर ॾींदो मांस अणगणे अजुर जी मुराद आहे मां रब वटि सोन जे माड़नि वारी जन्नत जाते मज़ा ही मज़ा हमेशा प्यारांदा जन्नत में उतरण वारो को न हूंदो तिबतुम फदखुलूहा खालिदीन। ओ गडानी साहब बी कौम वारो उम्र जा मज़ा मालना थी उहे आखिरत में थी रत जा गोढ़ा माण्हू उहे ॻाड़ींदा जन दुनिया में कुरान खे न सुञातो जन सुञातो रब चवंदो खिलंदा अचो त 70,000 नूरानी पर्दा परे करे मां रब मुल्क जो मालिक दीदार करायां। ए सोनो ए सोनो ए सोनो सजो जहान सोनो वो रब केॾो न सोनो हूंदो ये सजो जहान सोनो बणायो आहे। सुभान अल्लाह त जोड़ा ॾियो वलहुल अस्माउल हुस्ना
एड़ा लाउडो जिने न कुरारे के रात जो विहार त रब जे फजल सां 2 कलाक कुरान जो लोली गालियूं कंदे कादे रब तो सोनो पर नाला भी सोना दस गडानी साहब भी कौम वारा जेड़ो नालो रब जो वड़दे जेस ताईं जीअरो हूंदे न बुखियो न उञो इते तू याद करने उते मां याद करनो मां तू मानन में याद करने मां मलाइकन में याद करनो मां तू फर्श ते याद करने मां अर्श ते याद करनो मां सुभान अल्लाह ॾाढो चओ सुभान अल्लाह इन ॿारनि खे बस करा न तन के कढ याद कर रब हेरड़ियूं कंदा इन बाहिम बाहर गड पोइते मोटा न सुधरऊं त पोइ ज़ालिम हूं कावड़ में वर्दी मिलंदी कालक सऊफिया कुरान ॿुधाईंदो मैं कुरान जन कुरान के सुञातो हुई कमाए विया उन्हनि जूं क़बरां ॾिस त बिस्त जा बाग 12 क़बर 5 फुट पर अंदर एडी खुशादी आ जेस ताईं मैयत जी अख ड्रेग ताईं नजर थी पए 12 क़बर मिट्टी अंदर बिस्त जो बाग सुभान अल्लाह चौड़ा ध्यान त दुआ घुरा हिकड़ी शय आ जैसा कब्र में तू निंड करे अमल सालिया ईमान कामिल मलाइक भी चवंदा निंद्र कर ये बकम करे मोए त तुझे जनाजे में मानू दई दई पर आसमान गऊं लई मलाइक भी इंदई बियो छा खपई हाजी साहब हो फकीर हो ए बुजुर्ग हो ए नेकोकार हो ए आलमन जी खिदमत कंदो ए तालिबन जी खिदमत कंदो ए मस्जिदूं ठहराइंदो ए मदरसा ठहराइंदो ए यतीमन जे मथों शफ़क़त कंदो ये कम कोने गावड़िया वेठा मुदा मां या मां बाह में उपजाइंदे पाण के केर त मां रब मथे क्या है सुभान अल्लाह बे तो किन सां भरियो पियो आ डको न लहूं इज्जत मिली आ बिन शइन जे करे हिकु कलाम अल्लाह जे करे बे रसूल अल्लाह जे करे सुभान अल्लाह अर्रहमान इन कुरारे विचारे चयो त साईं मां तुझे करे वेठो आं कुरान पढ़ त मां ॿुधा मन इन पोड़न जी दुआ जे करे असां ते बि को राज़ी थिए न त असां में कुझु ई अल्लाह अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान बाजारे बाज गई पैदा के इंसान उनके चौसे खारी कुरान इन जे करे इज्जत मिली थी बियो हुजूर जे करे इनके सुना कावड़ में रब्बोनन के चंदो हथो पड़े हेडे काडे आया हो अज मां तवा सा गालाण ला प्यारो नया दुनिया में तवा के मुझो कुरान न वणो मुझे कुरान वाला ये दर दर ते कड़ा खड़काए तां के कुरान बुधायो पर तां के कुरान न वणो अज तां माके नथा वणो हथो पड़े मां तवा सा गालाण ला प्यारो ही नया रड़ियो करे चंदा रब्बना कुरान पढ़ा कुरान रब्बना अबसरना व समीना
अल्लाह के चौंदा तू न निहारे धक्का दे तू सड न ॿुधे धक्का दे वञे रब चंदो मुंहिंजा बाना कुरान तांगे ॿुधाइण आया तव्हां मुंडो कयो अलम तकुन आयाती छा तू पढ़ा अबा मादे ततल हो थकल हो तो बस उथाम दुआ घुरा दुआ भी थी वई आ साईं जी बछड़ उथण जी देर आ मारे तक 1:30 बजे खां वठी आयो आहियां विहारियो बस ठीक आ पिछाड़ी तो पिछाड़ी जमात सां लेखो कोन्हे बाबा पोई कंदासीं पर ॿुधो गौर सां हिकु हिकु लफ़्ज़ किरोड़नि खां मथे था किरोड़ मिटी थी वेंदा हिन जे अखर खे बि लोडो न ईंदो पर हिन जे कढ लॻण वारनि जे वार खे लोडो न ईंदो सुभान अल्लाह चओ अलम तकुन आयाती तुतला अलैकुम फकुंतुम बिहा तुकज़्ज़िबून सदको अञा कुरान जे नाले तऊं रब चवंदो मुंहिंजा बाना तव्हांखे कुरान जूं आयतूं पढ़ी ॿुधाइण वारा न आया कंहिं आया हा पर असां हुननि खे कूड़ो सम्झोसीं इएं चवंदा वेंदा गट ॻिचीअ में पवंदा वेंदनि जहन्नम जा ज़ंजीर मलाक विझी बाहिदे पुॼाईंदनि पर सलाम उन्हनि खे कंदा जिन हिन खे सुञातो मोबाइल अल्लाह क्या क्या जन कुरान सुञातो उन्हनि खे क़यामत ॾींहुं मलाइक हिन बाह खां वठी जन्नत ॾे हलंदा चवंदनि सलामुन अलैकुम सुभान अल्लाह मुंडो पढ़ा कुरान वसीक الذين اتقوا ربهم الى الجنه زمرا حتى اذا جاءوها وفتحت ابوابها وقال لهم خزنتها سلام عليكم سبحان الله अंदर कुरान सां ठरे तो जंहिंजो ठरे बैयत त मथे करणो उन वीचारे नारो हुयो तव्हांजी ज़बान नथी हले टीवीअ ते बाल कुटबो आहे पोइ त कूकां कंदो आहे ख़ुदा खां नथो ॾिजे जंहिंजे ज़बान ते रब जो नालो हूंदो या अय्युहल्लज़ीन आमनु ज़कुरुल्लाह अकल ॿुधो कुरान जी बोला मरी वेंदे क़बर सदाई थी कुरान नथो नहीं न तूल विहाना न हंध न बिस्तरा न पलंग न सोफा सेट कबर में दी कुधाग में ऊंदई मिट्टी गारे छॾींदई अखियुनि में मिट्टी अरे भीड़ सां कबर जे सां पासरियूं भॼी पेंदई पर जे कुरान खे सुञातई नबी सोने जी गुलामी कई हेॾो डरी जन्नत जी लगी मिलंदई मलाक चवंदई निंड कर निंड ईअं निंड कर जी पहिरीं रात घोट कुंवार सां आरामी हूंदो कुरान वणे न तो लख विञाई ज़िना में जेड़न में ज़ुल्म में पराइन ज़मीनन ते कब्जा करे माण्हू मारायई कबर में हल ना खणी काॾे वेंदे हे कपड़ा भी फाड़े पट ते फिटी कंदा
कंदई अनस बेल कफन जा कपड़ा ढकाईंदई पर जे चंगा कम हुंदई मलाक दरी जन्नत जी हणी दींदई कब्र में निंद कर सुभान अल्लाह चौड़ा जा ए मथे ते कुरान 50 साल एड़े मानू के जन मजूरी कुरान जी कई गुलामी नबी जी कई तौहीद ते हयाती गुजारी माल जान बच्चा बार दीन ते रब जे नाले ते लुटाई हेरे हेरे मारे तक के कुरान मुझे हथन में आ तो उन जी कब्र बिस्तर जो बाव थी निंद्र कर मलाक चौंदस हाँ सुख जी निंद्र पर इन्हीं मानू जे जे जना देखे रब खनाए जन्नत दे रवानो करे तभी मर्जी जो मालिक एतरी भी ताकत अथस ये मानू कब्र में प्या बुद्धू ये कुरान हथन में आ 50 साल गुजरी अस वरी जे कब्र खोली दे तो कुरान अमलन जे करे तौहीद जे करे नबी जे गुलामी जे करे कफन भी उनन जो मेरो न थियो वने गादे तो सजो दिन गिला अल्लाह हिं जो कफन खोलींदो कफन तो मेरो न पर गुस्ल जो पानी चेहरे ते बीठो इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात आ तो रब जे फजल ता मां कुराड़ो कुरान बुधाया है ना कुरान वणे न तो अगुड़े ऐलान करण वाला टोला पिया घुमन छोकरा को ही हाने ज़ाहिरी नाए के कुराड़ो आ बस जट मगज वणी लंदो बेजार एतरा न मानू कुरान वणे न तो अगे हल त खबर पवई वला सरिनल इंसान लफी खुसर इल्लल्लज़ीना आमनु व अमिलुस सालिहात आए कुरान असर जे बोआ दिया जे हरगे पे नमाज दिया वाली नहीं यो पछाड़िया जो पाड़ो हर एक ते इंदो तोते माते जमाने ते ॾींह ते रात ते कदी जमीन में मेवा बीठान कदी बाग में ऊंदे कदी फुटियूं बीठियूं कदी जमीन खाली कदी जमीन में खजन जो बाग कदे ऊंदे थी नजर अचे कदी सोचे तिलकल अय्याम नुदाविलुहा बैनन नास निंद्र कर वनी असांखे कुरान रब ॾिनो आहे काफ़ी जेतो जीअं ज़माने खे असां फेराईंदा आहियूं इहे माण्हूअ खे बि फेराईंदा आहियूं कॾहिं ॾींहुं कॾहिं राति कॾहिं बादल कॾहिं बरसात हे इंसान कॾहिं अम्मा जे पेट में हो बच्चो करे ॿाहिरि आंदो मां नंढे मां वॾो कयो मां आखिरत तो याद रे वारे आखिरत तो के सजो दी पादर जेडी मोबाइल उगाड़ा फिल्म नाच ये दिस दे मोए किनो थी मरदे कब्र बा जो तनूर थी नहीं याद रख कुरान बुधंदे पढ़ंदे मौत आई वाह वाह थी नहीं
वणे न थो कुरान रात्रि कुधा कम करे पाण खे तबाही में न विझ वतिलकल अय्याम नुदाविलुहा बैनन नास एकदम दो ॻाल्हायां साईं मोहम्मद आलम रहमतुल्लाह अलैह चवंदा तो ज़बान वारो वाज़ कन ते असर कंदो आहे दिल जे दर्द वारो वाज़ दिल ते असर कंदो आहे जॾहिं इंसान जी दिल ऐं खल नरम थींदी आहे त अज़ ख़ुदि ॻोढ़ा किरदार अथसि फ़र्श ते त अलाह राज़ी थींदो अथसि अर्श ते तूं हिते कंहिंखे राज़ी करण आयो आहीं ॾाढा ॻाल्हि जेके रब खे राज़ी करण ॿई हथ मथे कर तकबीर शान मुस्तफा मकाम मुस्तफा शान कुरान नारे तकबीर चई दफ़ा माण्हूअ खे बि फेराईंदा हूं हेर कंदई ॿुधो कॾहिं अम्मा जे पेट में आओ बच्चो करे ॿाहिरि मां दो मास नंढे मां वॾो कयो मास जवानीअ ते पुॼायो मास अकेलो घरवारी ॾेई जोड़ो कयो मास हे तोड़े कुराड़ो आहे पुछो ज़ाल हुजे कि न खिले रड़े तो हुजे छो धो थां त ख़बर पवई पचाए मानी त पतो पवई अर्श वारो तो जे कर्म कया माए जोड़ो कयो माए पीढ़ी पैदा कई माए अरे पुट ॾिना माए बहा न वती माए न्याणियूं ॾिनियूं माए बहा न वती माए इज़त ॾिनी माव हुस्न ॾिनो माव लिबास पारायो माव रबी मोहम्मद करीम ॾिनो माव कलामुल्लाह ॾिनो माव बैतुल्लाह ॾिनो अञो सुनियो आहियो मुसलमान वाणियुनि ॾे था वञनि पर मुसलमाननि ॾे था वञनि किचन में गारो करे व्याज ॾे नंढो गुनाह व्याज जो थी ॼणो वे सकीअ माउ सां ज़िना के बचो ही कुछ व्याजीअ जो जंग जो ऐलान रब सां रब खां खटी सघंदे पीढ़ी पैदा करे अल्लाह अकबर घरवारी ॾेई हलंदे हलंदे कॾहिं बादशाह कयो माए त कॾहिं फ़कीर कयो माए कॾहिं किरोड़नि जो माल कयो माए त कॾहिं दर दर जा धिका दोगाराया तूं थींदो केरु आहे इज़त ॿिनि शयुनि जे करे ॾिनी तमाए हिकु कलामुल्लाह जे करे ॿियो रसूलुल्लाह जे करे मूंखे नथो सुञाणे हलंदे हलंदे अच्छी दाढ़ी ॾिनी माए इन कारनि वारनि मां अच्छा वार हाणे हलंदे हलंदे कुरान पते पुॼायो माए लिंग ॾकण लॻा थी अखियुनि मां दीद वई कन ॿुधण खां बीजी आहे हथ हलण जो कंबिनि था ॼंगा हलण खां बीजी वयूं दिमाग़ छल थी वियो आहे गीदो ख़ाली थी वियो घरवारी बेज़ार थी वई औलाद चयो नथी मनई वरी कॾहिं उहो वक़्तु आयो हिन इंसान ते जेको हुकुम हलाईंदो बेजारनि ते घुमंदो जहाज़नि ते घुमंदो अॼु जनाज़े जे सूरत में खट खयूं मुक़ाम ॾे था वञनि छा ते वॾाई कई थी अथी छा वॾाई कयां त मां रब्बू सुभान अल्लाह जो राजा सुब्हानहू व तआला कुरान में दुआ कुरान व तआला अम्मा यकूलून उलूवन कबीरा
अंदर चले दो कुरान सा केरा पाक मथा केरा वडो केरा छाते बजाई गई थी दड़ी तो चेवल असर इन्नल इंसान लफी खुस्र कसम मां रब के ॾींहं जे पछाड़ीअ जे पार जो हर इंसान टोटे में आ बचा उहे जन में चार ॻाल्हियूं लभिन घणियूं चार ऐं अल्लाह जो चैन सां प्यार ॿिया कुल खसारे में ईमान कामिल अमल सालिया जो हक़ जो होको ॼण हक़ जो होको चओ क़ुरान वारो नज़्ज़ल अलैकल किताब बिल हक़ ओए क़ुरान क़ुरान ॿुधाए त मरण घड़ीअ ते ईमान जुदा न थई या अय्युहन नास قد جاءكم الحق من ربكم इनके जेॾो पढ़ त क़ल्ब तों कट लही ईमान ताज़ो थी वञे पढ़ त क़ुरान पढ़ ॿुध त क़ुरान ॿुध इहो पछाड़ीअ जो पढ़ हर हिक ते ईंदो अबू जहल ते आयो बारन को मारायो मास निमरूद ते आयो मंडरे मशरक को मारायो मास फिरौन ते आयो दरिया में गोता कराया मास पर हजरत मूसा लाए इन्हीं दरिया में रोड बनाया मास या कंजी ताकत ढंगला हर एक ते पछाड़ीअ जो पार ईंदो तोते भी माते भी खुदा करे जड़ी तोते माते अचे त ज़बान ते कलमो हुजई तॾहिं तो चए अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून ईमान वारो डिजो मां अल्लाह को जीअं अवां जे मुंहिंजे डिजण जो हक़ आहे न मरो न मरो न मरो मगर मरो त मुसलमान थी मरो कलमे सां मरो ज़िक्र कंदे मरो क़ुरान पढ़ंदे मरो त वाह थी वञे कमाए उहे जन सुञातो क़ुरान अल्लाह ताला इन जलसे के कबूल करे आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मोहम्मद मुबारक रब रहम कर फज़ल कर करम कर हर एक जो जाज मुरादियूं पूरियूं कर मक्के मदीने जो दीदार करा निंद्र में नबी सिंह जी ज़ियारत करा ऐ अल्लाह ये हित गॾु कयो थी जन्नत में ईअं गॾु कजां दुनिया में रहाए दीन इस्लाम ते रहा मारे त कलमे वारो मौत नसीब कर सल्लल्लाहु तआला अला खैर कलाक करे वॾो मज़ो तूं अचो हेॾो